गढ़ी असर में जो शाही कैनाल मां निकरंदड़ न्यू मांझी शाख जे आबाद करण शाख जे खाटी रोकराइण खिलाफ एहतजाज कयो। रिपोर्ट कर रहा है नज़ाकत अली कंडरानी। शाही कैनाल मां निकरंदड़ न्यू मांझी शाख जे पुछड़ी जे आबाद करण शाख जे खाटी रोकण खिलाफ बा असर खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाज कंदड़ आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त शाही कैनाल मां जेको निकिरंदड़ असांजो न्यू मांझी शाख आहे, इन में जेके बासर जेके मक़ामी ज़मींदार आहिनि उहे असां जेको महिनत कयो आहे, पंहिंजो सरकारी खाटी जेको असांजो मंज़ूर थियो आहे उन खे रुकण जे लाइ जेके 12 माण्हू हे घुरनि था। असांखे खाटी करणु न छॾींदा त पोइ असांजा जेके हेठि जेके ज़मीन आहिनि तक़रीबन 1000 एकड़ खां मथे जेका ज़मीन आहे उहा गैरआबाद थींदी। नौमांझी शाख जा असां रवासी आहियूं, पुछड़ी जा वेठल। असां अर्ज़ु कयूं था हुकूमत खे त बराए महिरबानी करे लूल कढिया वञनि ऐं असां AC सखर गुड्डू बेराज जो ऑफिसर ऐं आपाशी खाते जो वज़ीर खे अर्ज़ु कयूं था त महिरबानी करे ऐं लूल कढिया वञनि ऐं खाटी करायो वञे। ऐं बासर वॾेरा आया आहिनि, हितां ॾोहारी घुराए करे शाख खे खाटी कराइण नथा ॾियनि। न्यू मांझी शाख पूछड़ी जा अर्ज़दार आहियूं। शाही वाह न्यू मांझी निकिरे थो ऐं उन में गैर क़ानूनी पाइप बि लॻल आहिनि और खाटी मंज़ूर असां करायोसीं चीफ सरकारी ऐं उन खे 72 माण्हुनि रोकियो आहे ऐं 72 माण्हुनि जे ज़ोर ते गैर क़ानूनी पाइप लॻल आहिनि और गैर माप मोरियूं लॻल आहिनि। इन्हनि जे बनफ़्स पाणी अचण जे जेको पाइपनि जे अचण जे वापसी निकाल जो पाणी ज़हरीलो अचे थो ऐं असांजो माल मोशी ऐं ॿार बच्चा समूरा बीमार थींदा। असां अर्ज़ु कयूं था चीफ इंजीनियर गुड्डू बेराज AC और इंजीनियर वज़ीर आपाशी सिंध इन खे अर्ज़ु कयूं था ऐं इन जो नोटिस कयो वञे। हुन वधीक चयो त 40 साल खां न्यू मांझी शाख जे खाटी न थियण सबबि असांजूं ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। हिन साल बि सालारो फसल मुतासिर थियण जो ख़दशो आहे। पुछड़ी जे आबादगारनि आपाशी खाते जे सूबाई वज़ीर चीफ इंजीनियर गुड्डू बेराज AC सखर समेत आपाशी खाते जे आला अख़्तियार खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी बाअसर खिलाफ़ कार्रवाई की वञे। सोराब कंडानी सां गॾु नज़ाकत कंडानी, आवाज़ TV न्यूज़, गढ़ी असन।